सॼी सिंध ईअं चइजे त सरापा एहतजाज बणियल आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा ताज़ो जेके नतीजा आया आहिनि म्यूनिसिपल ऑफिसर्स जा BPS 17 जा, उन हवाले सां अॼु कमीशन ऑफिस आॾो उमेदवारनि धरणो पिणु हयो आहे, एहतजाज पिणु कयो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो जॾहिं नालो अचे थो त असां सभिनी खां छिरक निकिरी वञे थो। उहो छिरक छो थो निकिरे उन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। नतीजनि ते एतिराज़ छो था अचनि उन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॻ में जेके नतीजा आया आहिनि उन ते अदालत उन खे कालदम करार ॾिनो आहे, ॿीहर वरी उन ते टेस्ट इंटरव्यू वठण जो चयो आहे। इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त पब्लिक सर्विस कमीशन जिते हिकु नौजवान जेके महिनत कंदा आहिनि, पोरियो कंदा आहिनि, पढ़ी लिखी उते ईंदा आहिनि, उहो हिकिड़ो कॉन्सेप्ट हूंदो आहे त आउं महिनत कयां थो, ऑफिसर थींदुमि, पर अगरि उहे समूरियूं जेके ख़्वाहिशूं ऐं उमेदूं उन ते पाणी फेरिजी वञे त हिकु तमामु वॾो अलमियो आहे ऐं ईंदड़ हिन समाज जो वॾो प्रॉब्लम आहे ऐं ईंदड़ नस्लनि जो हीउ इशू आहे। हीउ नंढिड़ो मामिलो कोन्हे, हीउ तमामु अहम मामिलो आहे। इन खां अॻु में जेके ॿियूं ही म्यूनिसिपल ऑफिसर आहिनि उन खां पोइ सब्जेक्ट स्पेशलिस्ट, अकाउंटेंट, टाउन ऑफिसर, उन खां अॻु में फॉरेस्ट, इहे समूरनि ते एतिराज़, डॉक्टर्स रखिया विया उन ते एतिराज़। हिन एतिराज़ ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त कुझु वक़्तु अॻु में पब्लिक सर्विस कमीशन ऑफिस खे ताला पिणु लॻा त हेॾो वॾो इदारो जंहिंमें हेतिरियूं वॾियूं उमेदूं हुजनि माण्हूअ जूं ऐं उन ते एतिरनि माण्हुनि जा एहतजाज हुजनि। कमीशन त ॿियनि सूबनि में बि आहे, CSS बि आहे, पोइ छो हिन ते एॾा एतिराज़ आहिनि? इन अहम मामले ते असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं तमामु घणा मुशाहिदे में असांखे शयूं अचनि थियूं, असीं ॼाण बि रखूं था त हीअ मामला कीअं थियनि था, छा थो थिए, कीअं हिन मामले खे केतिरो ग़ैर संजीदा ऐं इन खे ईअं चइजे त ईअं ई फज़ूल क़िस्म जो उन मामले खे सम्झी करे हिकिड़ो ईअं चइजे त करप्शन खे हथी ॾिजे या हिकु फज़ूल क़िस्म जा हिकिड़ा इन खे कहिड़ा लफ़्ज़ नथा मिलनि। त असां हिन ते ॻाल्हि ॿोल कयूं था ऐं पंहिंजे महिमाननि खां जेको पैनल आहे असांजो उन सां असां ॻाल्हि ॿोल कयूं था त वधीक उहे तज़ियो कनि, उहे असांखे ॿुधाइनि त हीअ जेके सवाल समूरी सिंध मां उथनि था, नौजवान रोडनि ते अचनि था, इन जा सबब कहिड़ा आहिनि, शफ़ाफ़ियत कीअं मुमकिन बणिजी सघे थी, अदालती हुकुम जे बावजूदि बि शफ़ाफ़ियत न अचे त उन जा सबब कहिड़ा आहिनि, इन खे कीअं बहितर बणाए सघिजे थो त जीअं असांजा नौजवान अचनि पंहिंजे इदारनि में ऑफिसर्स थियनि ऐं अची हिन समाज जी ख़िदमत करे सघनि। अहम मामले ते ॻाल्हि ॿोल लाइ कराची स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे सुप्रीम कोर्ट जा वकील आहिनि मीर अहमद मंगरियो साहिबु। मीर साहिबु तव्हांखे वेलकम था चऊं। एडवोकेट सजाद अहमद चांडियो साहिबु असांखे जॉइन कयो आहे, पाण सुप्रीम कोर्ट जा वकील आहिनि ऐं हिन मामले खे उहो गहराई सां ॾिसनि बि था। इनाम शेख साहिबु लेखक आहिनि, प्रोफेसर आहिनि, अदीब आहिनि, दानिश्वर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। सुहेल मेमुण सीनियर सहाफ़ी आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। हिन अहम मामले ते असां संजीदा हिकिड़ो बहस कंदासीं, ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिन जा नतीजा कहिड़ा अची रहिया आहिनि। एतिरनि सालनि खां वठी हिकिड़ो एहतजाज, एतिरा एतिराज़, केतिरे वक़्त खां कहिड़नि सालनि खां वठी हीउ मामिलो आहे, इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति सजा साहिबु तव्हां खां था कयूं। तव्हां हिन शयुनि खे वेझे खां बि ॾिसो था, कीअं था माज़ीअ जा जेके नतीजा आहिनि ऐं हीअ जेके म्यूनिसिपल ऑफिसर जा नतीजा आहिनि, इन खे तव्हां कीअं था ॾिसो? महिरबानी असलम भाउ, जीअं तव्हां ॻाल्हि कई त पाण शुरू कंदासीं 2003 खां वठी सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे इम्तिहाननि जे मथां इल्ज़ाम लॻणु शुरू थियो ऐं हिकिड़ो केस बि थियो। इहो 2003 वारो मामिलो एतिरो हलंदो वियो जो जिन खे हिननि मुक़ररियूं कयूं ऐं सिंध हाई कोर्ट में उहो केस कराची में प्रिंसिपल बेंच में हलंदो रहियो, जंहिंमें उहा कोर्ट जा जेके आर्डर आहिनि तव्हांखे ॿुधाईंदा त उते जेके हिन जमो कराया कागज़, उन्हनि कागज़नि में वाज़े नमूने सां हथ चुराद थियली मार्कुनि वारा जेके उन्हनि जा पेपर्स हुया, त मार्कूं हथ सां ड्रा ड्रो करे उहे कीअं वधायूं हुयूं, इहा ॻाल्हि एडमिट कई वई। पोइ इहो केस हिकिड़ो नेब ॾांहुं रेफर थियो, जेको नेब में केस हलंदो रहियो सालनि ताईं ऐं उनखां आख़िर में पोइ नेब वटां उहे उन ते केस जी शायदी न बीहण जे करे, उन्हनि खे कमज़ोर शायदियूं हुअण जे करे उहे बरी थिया। उनखां पोइ ॿियो जेको वॾो हाई प्रोफाइल केस थियो जेको सुप्रीम कोर्ट ताईं मामिलो वञी पहुतो ऐं हुन में सुप्रीम कोर्ट में न रुगो इम्तिहान जो जेको तरीक़ेकार ऐं उनजा नतीजा जेके ही पधरा कनि था उहो मामिलो चले थियो, पर ख़ुदि उन सां गॾोगॾु चेयरमैन जी मुक़ररी ऐं मेंबरनि जी मुक़ररी वारो सुवाल बि उथियो,
जंहिंखां पोइ सुप्रीम कोर्ट उन्हनि खे हुकुम ॾिनो हो त चेयरमैन जी मुक़ररी कीअं थिए। उन सां गॾोगॾु उन सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले में हुननि बाक़ाइदे 1 to 12 क्लास ठाहे उन्हनि लिखियो त हाणे जेके आईंदा इम्तिहान थींदा उन इम्तिहान जो तरीक़ेकार हीअं हुजणु घुरिजे, मार्कूं जेके वाइवास रिटन जूं हुजनि उहे तव्हां पहिरें ॾींहं जेके नतीजा पधिरा करियो था उन में तव्हां उन माण्हूअ जे उम्मीदवार जे नाले सां गॾोगॾु उन जूं मार्कूं वाज़े लिखो त हिन जूं मार्कूं हेतिरियूं आहिनि जेके तव्हां हींअर बि नतीजा इहे जेके हींअर मुतनाज़ा जेको नतीजो हले पियो पंहिंजो म्यूनिसिपल वारा, इन में बि तव्हांखे नज़र ईंदो त प्रेस रिलीज़ ज़रिए ई जारी कनि था जंहिंमें मार्कूं उम्मीदवारनि जूं वाज़े न आहिनि। तव्हांखे पहिरें नंबर खां वेंदे आख़िरी नंबर ताईं ख़बर न पवंदी त कंहिंजूं केतिरियूं मार्कूं आहिनि। उन सां गॾोगॾु सुप्रीम कोर्ट हुननि खे उन फ़ैसिले में इहो बि चयो त जेको वाइवास कनि था, ही ज़बानी इम्तिहान वठनि था, उन जूं मार्कूं बि उन जे नतीजनि सां गॾु पधिरियूं कनि वाज़े। पर उन ते अमल न थियो, हलियलु आहे। जेको इहो तव्हांखे यादि हूंदो तव्हां सां गॾु प्रोग्राम बि कयासीं जॾहिं 2020 में इहो डॉक्टरनि वारो केस थियो आहे, उन जो बि तव्हांखे अॻे बि मूं ॿुधायो तमामु सवलो ऐं सादो 1783 पोस्टूं हुयूं। 1783 पोस्टुनि जे लाइ सिंध मां मुख़्तलिफ़ डॉक्टरनि जेको आहे सो उन में अप्लाई कयो, इम्तिहान में वेठा। हिननि जे नतीजनि मूजिबि कुल 700 लॻभॻि 700 खनि डॉक्टर पास थी सघिया, जॾहिं त पोस्टूं 1000 ऐं कुझु पोस्टूं बची पयूं। हिननि चयो त रीएडवर्टाइज़ था कयूं, उहे ई पोस्टूं रीएडवर्टाइज़ करे वरी हिननि ॿीहर जेके 1000 ऐं कुझु पोस्टूं उन्हनि जे लाइ चयो त डॉक्टरनि खां हाणे असां ज़बानी इम्तिहान सिर्फ़ु वठंदासीं, लिखत जे इम्तिहान वठणु ज़रूरी कोन्हे को। उन जे ख़िलाफ़ उहे डॉक्टर आया जिन पहिरियों ज़बानी लिखत वारो इम्तिहान पास कयो, उहे आया कोर्ट में त हीअ असां सां नाहक आहे, असांखां लिखत जो इम्तिहान वरितो वियो, असां चङियुनि ख़ासियुनि मार्कुनि सां उहो पास कयो आहे, असांखे ज़बानी इम्तिहान में फेल कयो वियो आहे। ऐं जेके असां सां गॾु उन लिखत जे इम्तिहान पहिरें में फेल थिया उन्हनि खे वरी ॿियो मौक़ो ॾेई सिर्फ़ु ज़बानी इम्तिहान वठी उन्हनि खे मुक़ररु कयो पियो वञे, जंहिंजी ख़िलाफ़ इहा प्रोसीडिंग हलंदी रही, जंहिंजो एंड वञी इहो थियो जो कोर्ट में उहे शाहिदियूं पेश थियूं, रिकॉर्ड पेश थियो, हिननि खे मौक़ो मिलियो। हिननि जे तरफ़ां प्राइवेट इदारे जे तरफ़ां प्राइवेट वकील बि इंगेज कया विया हुआ जेके आया जिन इदारे जो केस उते हलायो। 2-2.5 सालनि जी उहा प्रोसीडिंग हलंदी रही, जंहिंखां पोइ नतीजो इहो निकितो जो सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट हिते हैदराबाद सर्किट बेंच चयो त जेको इहो तरीक़ेकार तव्हां अपनायूं वेठा आहियो, जंहिंमें हुननि जस्टिफाई पे कयो जॾहिं चेयरमैन अपील थिया हुआ त उन्हनि चयो त असांखे इहो इख़्तियार हासिलु आहे त असां साॻी 17 ग्रेड जी पोस्ट में कंहिं बि उम्मीदवार खां लिखत जो इम्तिहान वठूं ऐं कंहिं ॿिए उम्मीदवार खे चऊं त तोखे लिखत जो इम्तिहान न ॾे, तूं ज़बानी इम्तिहान ॾे। ऐं ज़बानी इम्तिहान बि वरी अहिड़ो जंहिंजो को रिकॉर्ड न हुजे, जंहिंखां पोइ मजबूरन कोर्ट जॾहिं पुछो त इहो तव्हां कीअं था करियो, त उन्हनि ॿुधायो त 1999 वारा जेके रूल्स आहिनि उहे असांखे इहो इख़्तियार ॾियनि था त असां पंहिंजी मर्ज़ीअ ते इहो फ़ैसिलो करे सघूं त कहिड़े उम्मीदवार खां ज़बानी इम्तिहान वठिणो आहे, कहिड़े खां लिखत जो वठिणो आहे। जंहिंखां पोइ कोर्ट उहो जेको रूल्स हुयासीं कलदम करार ॾिना ऐं पोइ इहो मामिलो हलंदो रहियो ऐं कुझु अरसे जे लाइ इहो इदारो बंदि रहियो। उनखां पोइ वरी ॿीहर इहो इदारो खुलियो त CCE 2020 जेको कंबाइंड कॉम्पिटिटिव एग्ज़ामिनेशन 2020 हुयो, उन सां लाॻापियल कुझु मुतासिर जेके कैंडिडेट्स हुआ उन्हनि अची सिंध हाई कोर्ट में केस दाख़िल कयो प्रिंसिपल बेंच में कराची में। उन में सिंध हाई कोर्ट फ़ैसिलो कयो त ही छाकाणि त तव्हांजो पोयों जेको तरीक़ेकार आहे उहो ॾाढो मशकूक रहियो आहे, तंहिंजे करे हिन भेरे इहो कंबाइंड कॉम्पिटिटिव वारो जेको इम्तिहान आहे इन जी निगहबानी एडिशनल रजिस्ट्रार या ऑफिशियल असाइनी जेको बि कोर्ट मुक़ररु कंदी उहे ईंदा, उन्हनि जे साम्हूं इहे तव्हां रिटन लिखत जा इम्तिहान वठंदव, उन्हनि जे साम्हूं उहे सील थींदा, उहे बंदि थींदा, उहे किथे रखिया वेंदा सेफ करे, ऐं पोइ वरी उहे ऑफिशियल जॾहिं ॿीहर ईंदा उन्हनि जे साम्हूं खुलंदा ऐं चेक थींदा। उन जो नतीजो इहो निकितो सिंध हाई कोर्ट जा 3 एडिशनल रजिस्ट्रार मतिलबु कराचीअ में, सखर में, हैदराबाद में, उन्हनि जी निगहबानी में पेपर थिया, उहे पेपर सील थिया ऐं उनखां पोइ सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट कुझु अरसे खां पोइ इहा जमा थी उन एडिशनल रजिस्ट्रार जे तरफ़ां त असां हिननि खे बार बार ख़तो किताबत कंदा रहियासीं, चवंदा रहियासीं त असांखे टाइम ॿुधायो कॾहिं अचूं त इहे पेपर खुलनि ऐं चेक थियनि, जंहिंजो जवाबु हू साल खां वधीक अरसे ताईं न ॾींदा रहिया, जो मजबूरन पोइ जॾहिं एडिशनल रजिस्ट्रार जेको आहे उहो पहुतो वञी हिननि जे ऑफिस में त उन चयो त उते मूं लॻा इहो ॾिठो त पेपर जेके आहे से सील कोन डी सील लॻा पिया हुआ ऐं कुझु पेपरनि ते मार्कुनि ते ड्रा ड्रूअ थियल हुई, उहा ड्रा ड्रूअ खां पोइ जेके वाधू मार्कूं मिलियल हुयूं उम्मीदवारनि कुझु उम्मीदवारनि खे उनजो त अंग जेको आहे सो 80 हुयो, किथे 60 हुयो, किथे 70 ऐं किथे वधि में वधि 80 ताईं। माना हिननि पंहिंजे मनपसंदि ऐं जॾहिं हिननि खां सवाल कयासीं त ही मार्कूं तव्हां कीअं वधायूं त हिननि चयो त इहा असां रीचेकिंग कई आहे, रीचेकिंग में इहो एतिरो डिफरेंस थियो आहे जो पहिरियां हिन जूं मार्कूं जेकॾहिं मिसाल तौरु 50 हुयूं या 40 उहे वञी अंग वञी 80 ते पहुतो। जंहिंखां पोइ CC फेबरवरी 2023 हिन ई साल जे फेबरवरी महीने में सिंध हाई कोर्ट CC 2020 वारो जेको इम्तिहान आहे सो कलदम करार ॾिनो ऐं हिननि खे हुकुम ॾिनो त 6 महीननि जे अंदरि तव्हां इहो इम्तिहान वरी ॿीहर कराइजो।
हाणे इहा इन्हनि जी सीरीज़ आहे जेका तव्हां ॾिसो हला हिन इम्तिहान ते था अचूं हिन इम्तिहान ते मूं बार बार इहा ॻाल्हि कई आहे अॼु वरी बि चवंदुसि सॼी सिंध में गुज़िरियल 5 महीननि खां तव्हां जेकॾहिं कंहिंखां बि सर्वे कराए वठो कंहिं ख़ुदि मुख़्तार आज़ाद इदारे खां सॼी सिंध जी ॿाहिराड़ीअ में नंढे ॻोठ में बि तव्हां वञो तव्हांखे ख़बर पवे पई त कहिड़ी नौकिरीअ जो कहिड़े ग्रेड जो केतिरो रेट पियो हले अलल ऐलान माना हिकिड़ो बदुनवानी कजे थी उहा एतिरी सीक्रेट आहे जो एवरीबॉडी नोज़ अबाउट इट उहो सरेआम ई हलंदो रहियो करोड़ खां सवा करोड़ ताईं उहे मामला थी वियल हाणे कुझु माण्हुनि जे वाता इहे रड़ियूं बि ॿुधण में पियो अचे त असांजा पैसा जेके सो ब्लॉक थी विया पैसा वठी नौकिरी कोन मिली आहे सो इहो थियो आहे हाणे हिन दफ़े हिन इम्तिहान में बि हज़ारे उम्मीदवार वेठा ऐं 1400 जे लॻभॻि जेके आहिनि से पास थिया आहिनि 1400 मां कुल हिननि वञी इहे 419 जेके आहिनि से रिकमेंड कया आहिनि जॾहिं त कुल सीटूं एज़ पर एडवर्टाइज़मेंट अंदाज़न 465 जे लॻभॻि हुयूं बाक़ी हिननि अञा ताईं जेके आहिनि सो उहे राहे रखियूं आहिनि जंहिंजे ख़िलाफ़ इहो सॼी सिंध मां वाविला थिए थी खोड़ सारनि हंधनि तां माण्हुनि इहो बि रिपोर्ट कयो आहे त जेके उन्हनि जा पाड़ेसिरी छोकिरा आहिनि या जेके उम्मीदवार त उहे जिन माण्हुनि जा तव्हां फ़ोटू ॾिठा हूंदा सोशल मीडिया ते जेके शेयर थिया आहिनि त उहो किथां किथां सां कहिड़ियुनि कहिड़ियुनि धुरियुनि सां तालुक़ु रखनि था सो इहो बदकिस्मतीअ सां हिकिड़ो इदारो हो बिल्कुलु सया साहब बदकिस्मती अफ़सोसनाक सूरताल इहे फ़ोटू बि असां सभु ॾिसी रहिया आहियूं सॼी सिंध ॾिसी रही आहे कीअं वायरल थियनि था इन ते सॼी सिंध ॻाल्हाए बि रही आहे इनाम साहब छा सूरताल तव्हां ॾिसो था ही नौजवान सरापा एहतजाज आहिनि धरणो बि अॼु उन्हनि हयो आहे कीअं था ॾिसो समाज कहिड़े पासे पियो वञे ईंदड़ नस्ल खे असां कहिड़ो मैसेज ॾेई रहिया आहियूं साईं हे जेको आहे न महिरबानी असलम जी ही जेको आहे सो दरअसल हिकिड़ो ठॻीअ जो ठाह आहे जेको हाणे खां न आहे अंदाज़ो लॻायो 1986 में कंबाइंड कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में मां बि कैंडिडेट तौर ते अपीयर थियो हुउसि रिटन टेस्ट पास कई उन खां पोइ जेको आहे सो जेको आहे पंहिंजो इंटरव्यू मुंहिंजो 44 मिंट थियो मूंखे यादि आहे हालांकि हर कैंडिडेट खां 15 मिंट 8 मिंट 10 मिंट इंटरव्यू थो थिए जस्टिस साहब हुनजो चेयरमैन हो कुझु ॿिया मेंबर तंहिं दौर में काफ़ी एक्टिव आहे त एतिरे क़दुरु जो जॾहिं मां निकितो त बाद में जेके STM इहे थिया त उन्हनि मूंखे एडवांस मुबारकूं ॾिनियूं त साईं तव्हांजी टेस्ट पास थी आहे इंटरव्यू एॾो ढिघो थियो आहे वॾी इंटेलेक्चुअल डिबेट थी आहे तव्हांजे अंदरि चेयरमैन सां त तव्हां त बिल्कुलु जेको आहे सो यानी थी वई साईं जॾहिं नतीजा जेको आहे सो पधरा थिया त को अदाकार मोहम्मद अलीअ जे सिफारिश ते को जतोई साहब जे सिफारिश ते को मेमण साहब जे सिफारिश ते हाणे इहो मां तव्हांखे 1986 जे कॉम्पिटेटिव एग्ज़ाम जो हाल थो ॿुधायां ॿ टे ॻाल्हियूं असांखे ज़हन में रखणु खपनि हिकिड़ी त ख़ुदि फंक्शनिंग जेका आहे पब्लिक सर्विस कमीशन जी उहा कंहिं बि हिकिड़े कमीशन जे मयार जी आहे उते जेके सेक्रेटरी मुक़ररु था थियनि जेके कंट्रोलर था थियनि जेके इवन चेयरमैन था थियनि उन जी हिकिड़ी वॾी सेंक्टिटी हूंदी आहे इहो न हुजे त हुन 20 ग्रेड जो 5 साल सर्विस कई आहे ब्यूरोक्रेट आहे त हुनखे तव्हां अपॉइंट करे छॾियो केतिरा ब्यूरोक्रेट्स जेके हाणे वेठा आहिनि तव्हांखे ख़बर आहे हुननि जी रेपुटेशन छा आहे पहिरीं सेंक्टिटी ॾिठी वेंदी आहे इहो माण्हू क़ाबिले एतबार केतिरो आहे ईमानदार केतिरो आहे इंटीग्रिटी हुनजी करियर में केतिरी रही आहे मां यकीन सां थो तव्हांखे चवां जेका हाणे माण्हू वेठा आहिनि उन्हनि मां लिखियो बि आहे कंहिं हंध ते हिकिड़ो वॾो त एटलीस्ट 1/3 अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे जेके ख़ुदि अंग्रेज़ीअ जो हिकु पेज हिकिड़ो पैराग्राफ सही नमूने न ड्राफ्ट करे था सघनि न डिक्टेट कराए था सघनि ऐं न कॉम्प्रीहेंड करे था सघजनि हाणे मूंखे ॿुधायो तव्हां 32-33 सालनि जे लाइ 35 सालनि जे लाइ हिकिड़ो 25 सालनि जो नौजवान अचे थो ही विल सर्व फॉर नेक्स्ट 35 इयर्स एडमिनिस्ट्रेटिव पोस्टुनि ते सिविल सर्विसिस जे पोस्टुनि ते अवामी ख़िदमत जे पोस्टुनि ते तव्हां खणी था अचो 35 साल तव्हां इहो माण्हू डैमेज कंदो रहंदो तव्हांजे सिस्टम खे जेकॾहिं हिकिड़ो नाल माण्हू अची ॿ ॾींहं आया 2 साल अचो हलो गवर्नमेंट अचे थी 5 सालनि में तव्हांखे झंडु छॾाइण जो मौक़ो त मिले थो न 35 साल इहो माण्हू सोसाइटीअ में जिते वेंदो निकमो नाकारा तव्हां जीअं चांडियो साहिबु तव्हांखे ॿुधाईंदो ॿिया दोस्त ॿुधाईंदा त केॾा भोग जेके हिन से थींदा आहिनि अहिड़ा माण्हू हाणे बि
कुझु मेरिट ते बि थिया हूंदा, को बि सिस्टम ईअं नथो हली सघे मुस्तकिल जेको आहे सो ठॻीअ ते, पर उहो कंहिंखे न आहे। सिधो सो ॻाल्हायूं न असां, साईंदास सोलंकी जी फैमिली सभिनी खे ख़बर आहे किथां आयो आहे उहो, भुट्टा किथां आया, सुमरा किथां आया, के जुणेजा, के बबर, के फलाणा टीरा मटीरा, इन्हनि जा 10 माण्हू। मां जेको I was supposed to be considered as the highly competitive candidate during my young days. उहो नथो पास करे सघे। असां दुनिया में लिटरेचर कयासीं, असां सियासतूं कयूंसीं, असां फर्स्ट पोज़ीशन सां आहियूं मुख़्तलिफ़ डिसिप्लिन्स में, असां नथा करे सघूं। साईंदास जो पुटु करे थो वञे ऐं को हुनखे पुछण वारो कोन्हे। It was proved in the open court that these people are using mincing with the results of the commission. पर को उन्हनि खां पहिरीं चीफ मिनिस्टर खे अख़्तियार आहिनि इवन उहो रूल्स खे रिलैक्स करे माण्हुनि खे अपॉइंट करे थो सघे। छो था कहिड़ी दुनिया जेके सेक्रेट फोरम्स आहिनि, जेके क्रेडिबिलिटी वारा फोरम्स आहिनि, उते ईअं थींदो आहे हिकिड़ो चीफ मिनिस्टर जेको आहे सो रूल्स खे नरम करे हिकिड़े पंहिंजे दोस्त खे कंहिंखे करे छॾियो अथई गैर सिंधी चौधरी आहे। तव्हां पहिरियों त डोमिसाइल ॾिसो त ख़ुदि जेके अंदरि वेठा आहिनि उहे केरु आहिनि, सिलेक्शन जो तरीक़ेकार छा आहे। हिकिड़े जॾहिं तव्हां कैंडिडेट खे रिक्रूट कयो था, तव्हां हुनखे ग्रिल कयो था हिकिड़े वॾे मक़ाम जे लाइ। उन खे ॾिसणो, हुनजो बेंट ऑफ माइंड ॾिसणो आहे, हुनजी टेम्परामेंट ॾिसणी आहे, हुनजी कॉम्पिटेंस ॾिसणी आहे। साईं एमरजेंसी मुख़्तलिफ़ सिचुएशन्स में हुनजे दिमाग़ जी साख़्त ॾिसणी आहे। उनखे तव्हां अहिड़ा मेंबर तव्हां मथे में हणे छॾियो जंहिंजे लाइ आई पर्सनली सजाद एवरीबडी विल बी सीरियसली डाउटफुल अबाउट देयर ओन कैपेसिटी एंड कैपेबिलिटी, जिनजी ख़ुदि। नंबर 2 त जॾहिं तव्हांखे कोर्ट में प्रूफ थी चुको आहे त तव्हां मैनिपुलेशन कयो था, त तव्हां शयुनि खे ओपन छो नथा कयो। हाणे मिसाल सुप्रीम कोर्ट हिकिड़ो सेशन कयो आहे न, त तव्हां जेको आहे सो जेके ख़ासि मुक़दमा आहिनि उन में वञनि था वकील, जुडिशरी, एटलीस्ट माण्हू ॾिसनि था था हूज़ हू वाट इज़ वाट, केरु कीअं। तव्हां छो नथा अहिड़ा 2-3 इंटरव्यूज़ जेके आहिनि से कयो त ख़बर पए थी माण्हुनि जो परफॉर्मेंस छा आहे। नंबर 3 ॻाल्हि इहा आहे त जेके मेंबर आहिनि उन्हनि जे स्पेशलाइज़ेशन मूजिबि उन्हनि खे इंटरव्यूज़ में या ॿियनि हंधनि ते रखियो वञे। हाणे जंहिं माण्हूअ सॼी उमिरि हिकिड़ी BA ते 20हों ग्रेड हासिल करे अचे हिन में पहुतो आहे, उनखे कहिड़ी ख़बर त सोशलॉजी छा आहे, उनखे कहिड़ी ख़बर त एंथ्रोपोलॉजी छा आहे, आर्कियोलॉजी छा आहे। त इहे खोड़ ख़ुदि देयर इज सीरियस क्वेश्चंस अबाउट द नॉमिनेशन ऑफ मेंबर्स, अबाउट द फंक्शनिंग ऑफ द कमीशन एंड अबाउट द वर्किंग ऑफ कमीशन। माण्हुनि जी क्रेडिबिलिटी जेका आहे ऐं इनखे मां इहा ॻाल्हि ख़तमु कंदुसि। पहिरीं त इन जे सिलेक्शन जे मयार खे शफ़ाफ़ बणायो वञे ऐं उनखे हिकिड़ो अहिड़ो मयारी, मिसाल तौर ते कैप्टन उस्मान अली ईसानी रहियो आहे कमीशन्स में, कंहिंखे आहे एतिराज़ हुनजे क्रेडिबिलिटी। अहिड़ा खोड़ रिटायर्ड जज मुख़्तियार जुणे जो रहियो आहे, उन्हनि खे डज़ एनीबडी टॉक्स अबाउट हिज क्रेडिबिलिटी एंड कॉम्पिटेंस। माण्हू मरी विया आहिनि जेके तव्हांजा फेवरेट ब्लू आइड आहिनि, उन्हनि खे खणी अची वेही था। मां हितां जे फोरम ते चैलेंज थो कयां, पहिरियों मूंसां त डिबेट कनि कंहिं बि फोरम ते। बिल्कुलु इनाम साहब, सही। इनाम साहब, जेके तव्हां ही नुक़्तो उथारियो था, बुनियादु इहो ई नज़र अचे थो, इंतिहाई अहम मामिलो बि इहो ई आहे त जेके कमिटीज़ ठहनि थियूं, मिसाल तौर ते ही चीफ जेके म्यूनिसिपल ऑफिसर आहे, उनजी कमिटी ठही आहे, उनजो चेयरमैन, उनजो मेंबर, उन्हनि खे सिलेक्ट केरु थो करे, कहिड़ो तरीक़ेकार आहे, मयार कहिड़ो आहे। मीर साहब, बुनियादी तौर ते इहे जेके मामला आहिनि उहे हिकिड़ा जड़ हुजनि था, बुनियादु हुजे थो, उनखां पोइ मामला पब्लिक सर्विस कमीशन ॾे वञनि था, उनखां पोइ वरी नौजवान एहतिजाजनि तरफ़ वञनि था। त हीउ जेको शुरूआती तरीक़ेकार आहे जेको असां सभिनी खे नज़र अचे थो, हिकिड़ो जीअं मिसाल तौरु को डॉक्टरनि जी कमिटी आहे, उनजो चेयरमैन अलॻि, उनजो जेको मेंबर आहे उहो अलॻि, उन्हनि जे उहो थियण सां उहे रिटायर कामूर आहे, पोइ वरी उन्हनि जा वास्ता, पोइ उहे माण्हू ॻोल्हनि था, पोइ उन जा एजेंट्स, पोइ हिकिड़ो सभिनी जी गॾियल तौर ते हिकिड़ा मामला थियनि था। त तव्हां सम्झी सघो था त हीउ जेको तरीक़ेकार आहे सिलेक्शन जो, मयार न ॾिसणु, इन खां शुरूआति थिए थी ऐं इन सां हीउ जेको हाणे एहतिजाज भले थो, त तव्हां छा था सम्झो
त इन सां केतिरा समाज ते ईंदड़ नस्ल ते असर पवनि था? जी मीर साहब, मां तव्हां खां जी असलम सभ खां पहिरीं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में तव्हां ॾिसो छा थींदो, छा वियो वापरियो पियो आहे। उन में आगा रफ़ीक साहब जेॾी महिल क्वाइट कयो, रिज़ाइन कई, त उन पंहिंजे इंटरव्यू में बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं त बाबा मूंखे कहिड़े क़िस्म जा प्रेशर आहे, कंहिं क़िस्म जी भर्ती रिक्वायर्ड कई थी वञे। बदकिस्मती आहे असांजी, ऐं स्पेशली पीपल्स पार्टी जो ही फोकस इन पासे ॾांहुं घणे खां घणी करप्शन सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे रिक्रूटमेंट में करण जो इहो ख़्यालु तॾहिं आयो आहे जॾहिं ग्रेड 4 खां मथे ऐं 16 ताईं जेके नौकरियूं आहिनि उहे थर्ड पार्टी के ज़रिए उन्हनि जी जेको आहे रिक्रूटमेंट प्रोसेस थिए थो, जीअं IB आहे, जीअं NTS वग़ैरह आहे। उन खां पोइ सिंध पब्लिक सर्विस कमीशन वाक़ई बि जीअं हिकिड़े जेको आहे सो अदालती प्रोसेस में सरकार जे वकील माना सिंध गवर्नमेंट खे रिप्रेज़ेंट कंदड़ उन चयो त साईं असांजो दुकानु बंदि करे छॾियो आहे तव्हां जॾहिं सस्पेंड थिया हुआ इहे कुझु जेको आहे सो ऑर्डर्स, त इहो सॼो सारो हिननि जो फोकस इहो करप्शन ते अची वियो आहे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन पंहिंजे पेज ते जेको हुननि जी वेबसाइट आहे जंहिं ते हुन लिखियो आहे त असां इम्पार्शियलिटी, इंटीग्रिटी ऐं जेको आहे सो मेरिट खे असां बुनियादु बणाईंदासीं, पर अहिड़ी का शइ हुननि जे सॼे सारे प्रोसेस में नज़र नथी अचे। थींदो छा, इन जे समाज ते कहिड़े असर पवंदा? जीअं इनाम साहब पंहिंजी ॻाल्हि में कयो, असां वटि म्यूनिसिपल सर्विसिस सॼी दुनिया में जेकॾहिं तव्हां ॾिठो वञे त उहे कंहिं बि समाज जी तरक़ी ऐं उन जी मयारी ज़िंदगी जो बुनियादी जुज़ थियनि था। ऐं उन समाज में तव्हां हिकिड़ा अहिड़ा माण्हू रिक्रूट करे छॾियो जेको मुख़्तलिफ़ पंहिंजो जेको आहे सो तव्हां ईअं खणी सम्झो त चेयरमैन्स जा, वाइस चेयरमैन्स जा, UC चेयरमैन्स जा उनजो औलाद वॾेरनि खे वेझा उन सां फोटो कंदड़ उहे नौजवान जिन पंहिंजे वालदेन खे करप्शन कंदे ॾिठो, जिन जेको आहे सो करप्शन जो खाधो पीतो उन्हनि जे घर में उहो रधियो पचियो, ऐं उहे माण्हू छा सुभाणे जेको आहे सो सर्व कंदा? 30 सालनि ताईं उन्हनि जी जेको आहे सो जॉब रहंदी। इहो त सिंध जो आउं सम्झां थो त उहो फैब्रिक जेको असां ख़ुशहाल सिंध ऐं नई सिंध जो जेको ॾिसूं था उनखे त हिकिड़ो तहस नहस करे रखंदा। महज़ इन में इहा पीपल्स पार्टी जी इहा डिज़ाइन त उनजी पंहिंजा नवाज़ी हुजे या उन्हनि जा सिलेक्टेड माण्हू जेको आहे सो वधि खां वधि पैसो कमाइनि, जीअं ईंदड़ इलेक्शनुनि में कमु अचनि, या उन्हनि जी जेको आहे सो माफ़िया तिर्ज़ जी हुकुमरानी सिंध ते मुस्तक़िल क़ाइमु रहे। अदरवाइज़ इहो न त समाज खे सर्व कंदा, न को सिंधी समाज, सिंध जो समाज को अॻिते का ओसर वठी सघंदो। वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त सिंध जो नौजवान जेको आहे अनारकी जे तरफ़ जंहिं तरफ़ वेंदो, जिन खे जेका असां मेरिट खां सवाइ जेकॾहिं वेही ॾिसजे त हिन वक़्तु उहे नौजवान जिन जो न त को पीपल्स पार्टी गवर्नमेंट जेको वेझो रहियो जो ग़लति पैसा ठाहिया हुजनि, न ई उहे लैंडलॉर्ड्स जा पुट आहिनि, महज़ उन्हनि जी महिनत ऐं उन्हनि जी मेरिट ई उन्हनि जी जेको आहे सो होप रहे थी। उहे माण्हू जॾहिं उन सिस्टम खां परे थींदा, नौकरियुनि खां परे थींदा, त उन्हनि जे अंदरि इहा अनारकी पैदा थींदी ऐं सॼी मायूसकुन सूरत हाल पैदा कंदी। आउं सम्झां थो त सिंध हिन वक़्तु कहिड़ी बि सूरत में उथी पए, हाणे वधीक मेरिट जो जेको आहे सो क़तलामा उनखे बर्दाश्त न करणु खपे, मेरिट जी वधीक लताड़ सिंध खे बर्दाश्त न करणु खपे। आउं सम्झां थो उन ते जेतिरो मूव थियो आहे ठीकु आहे, अञा इन ते वधीक मूव थियणु खपे। बिल्कुलु मीर साहब। सोहेल मेमन साहब, मीर साहब हिकु अहम ॻाल्हि कई, म्यूनिसिपल कमिटीज़ जो रोल पाण ॾिसूं था सॼी दुनिया में म्यूनिसिपल कमिटीज़ इंतिहाई अहम शोबो, समूरो कार वहिंवार घिटीअ खां वठी रोड रस्ते ताईं सफ़ाईअ ताईं समूरे मामलनि खे म्यूनिसिपल कमिटीज़ ॾिसंदी आहे। ॿ नंढड़ा सवाल तव्हां खां, हिकु त म्यूनिसिपल कमिटीज़ जो रोल, उन में म्यूनिसिपल ऑफिसर्स जी हिन वक़्तु जेकी भर्ती थी आहे जहिड़े अंदाज़ में थी आहे, इन खे कीअं था ॾिसो तव्हां? ही कमीशन जी जेकी मौजूदा सूरत हाल आहे उन जा कहिड़ा नतीजा हूंदा? जस हुजे टई जेके पैनलिस्ट ॻाल्हाए विया कि मुंहिंजा भाउर आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि ऐं पंहिंजी पंहिंजी फील्ड में उहे कॉम्पिटेंट आहिनि ऐं इन्हनि जूं महिनतूं शामिल आहिनि। ऐं इन्हनि खां इहे जेके टई 4-5 एंगल्स पुछिया आहिनि तव्हां, उहे एक्सपर्टीज़ ॿुधाए तव्हांखे इहो साबित करे चुका आहिनि। पहिरीं ॻाल्हि त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में टॉप जी करप्शन थिए पई ऐं काफ़ी वक़्त खां थिए पई, पर हींअर उन्हनि दीदा दिलेरी सां ढारो हयो आहे ऐं कंहिंखां बि ॾिजण जी उन्हनि कोशिशि न कई आहे। चयो आहे त जेको करणो अथव कयो। हिकिड़ी ॻाल्हि अचूं था म्यूनिसिपैलिटी ते। असलम म्यूनिसिपैलिटी सॼे समाज में, सिरिश्ते में, ज़िंदगी जे वहिंवार में करंगे जे अॾे जी हैसियत रखंदी आहे। ऐं तव्हां त इहो था चओ त म्यूनिसिपैलिटी ते पाणी, गटर, नाली ऐं वहिंवार पई हलाए, पर
दुनिया में पुलिस जो सिस्टम बि म्यूनिसिपैलिटियुनि जे ई अंडर हलंदो आहे, जी। पर उहे म्यूनिसिपैलिटियूं ईमानदारी सां हलंदियूं आहिनि। उहे शहरनि जे लाइ माण्हुनि जी ज़िंदगी खे सवलो कंदियूं आहिनि, उनखे पाणी मुहैया कंदियूं आहिनि, उन्हनि खे जेको आहे सफ़ाई मुहैया कयूं आहिनि, उन्हनि खे हेल्थ मुहैया कंदियूं आहिनि, उन्हनि खे डिस्पेंसरी ॾींदियूं आहिनि। हिते ई म्यूनिसिपैलिटियूं बैंकूं थी वियूं आहिनि करप्शन जूं, ई निच कैश में पैसा खणंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो हिन भेरे सभु ॾिसो, सभु टॉप जा वॾेरनि जा पुट ऐं MNA MP जा भाइटिया ऐं जेको आहे सो लीडरनि जा जेके असांजी पीपुल पार्टी हुकुमरान आहे उन्हनि जा टॉप जा जेको आहे सो पंहिंजनि भाइटनि ऐं ॿारनि खे उन्हनि म्यूनिसिपैलिटियुनि ते डायरेक्ट आंदो आहे, छाकाणि जो उन में तमामु घणो ह्यूज पैसो आहे जेको आवाम जी भलाई ते ख़र्च थियणु खपे, पर उहो ख़र्च करण जे बजाए ही उनखे दारू हणी कैश जी सूरत में सिंध जी तबाही साफ़ नज़र अची रही आहे। सिंध जो हर हिकु शहर नंढो हुजे या वॾो, गटर खुलिया पिया आहिनि, पीअण जो पाणी कोन्हे, गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि, बीमारियुनि जा घर लॻा पिया आहिनि, डिस्पेंसरियूं इस्पतालूं सभु तबाह लॻी पियूं आहिनि। पोइ ॿारनि लाइ ग्राउंड कोन्हनि के, ॿारनि लाइ रांदियुनि जो को सामान कोन्हे को, ॿारनि लाइ जेको आहे सो कुझु बि कोन्हे को। उनजो सबबु इहो आहे त उहो पैसो जेको म्यूनिसिपैलिटियुनि जे ज़रिए सिविक जेको सिस्टम आहे उन ते ख़र्च थियणु खपे, उहो ई करप्शन करे कैश, बिल्कुलु कैश। अॻे त अञा कूड़ा कचा कागज़ ठाहींदा हुआ, हाणे उहे बि नथा ठाहिनि, कैश जी सूरत में खणी था वञनि। इहे जेके हाउसिस आहिनि इन्हनि जा, को केतिरा महीने में खणे थो, को केतिरा खणे थो, को 10 लखनि सां कंहिंजो किचन थो हले, सभिनी खे ख़बर आहे। ऐं अहिड़े में मां हिकिड़ी अफ़सोसनाक ॻाल्हि कंदुसि त कुझु दोस्त चवनि था त ही सिंधी अपॉइंट थिया आहिनि कमीशन जे थ्रू, उहो बि सिंधी आहिनि। अरे बाबा जॾहिं ईअं आहे त उधारियल बि सिंधी आहिनि, उन्हनि खे बि न चओ, सिंधियुनि खे खणनि था। असीं चऊं था अहिड़े सिंधी का खट खाली भली आहे जेके करप बेईमान ठग आहिनि, तो इन्हनि खे रसो विझणु खपे, आवाम खे निकिरणु खपे। ऐं ही मुंहिंजा ॿई लायल दोस्त वेठा आहिनि, मां पाण हिन सां भाउ मिली आहियां, अदालतुनि में बि वेंदासीं। ऐं तव्हां मीडिया जो वॾो फर्ज़ु आहे, मीडिया वॾी अॼुकल्ह ताक़तवर शइ आहे, तव्हांखे इन्हनि शयुनि खे बिल्कुलु ताक़तवर नमूने खणणु खपे, न त गुंजाइश ई नथी रहे। हर को टैक्स मैट्रिक खां वठी, मैट्रिक जे रिज़ल्ट खां वठी, हिकिड़ी ॻाल्हि आख़िरी कंदुसि, मैट्रिक खां वठी मैट्रिक, इंटर, बोर्ड जा इम्तिहान, यूनिवर्सिटियुनि जा इम्तिहान, हाणे कमीशन बि माना ग़रीब जे ॿार खां वही, जंहिं वटि किरोड़ आहे उहो वञी नौकिरी वठे, या जंहिं वटि सिफारिश आहे, त असांखे इंतिहाई ताक़तवर नमूने इहो आवाज़ उठाइणो पवंदो। बिल्कुलु सुहेल। सया साहब, ही सॼी डिस्कशन हली रही आहे, सॼी सिंध में इन ते ॻाल्हाए रही आहे त करप्शन थी आहे, बदनवानी थी आहे, जालसाज़ी थी आहे, ऐं ही जेके बि नौकरियूं ॾिनियूं वियूं आहिनि, इहो समूरो जेको माण्हुनि जो चवणु आहे, एहतजाज कंदड़ उमेदवारनि जो चवणु आहे त हिकु त सिफ़ारिश आहे, ॿियो पैसो आहे। पर पाण अगरि हिकु मिंट लाइ ॻाल्हायूं बि इन ते डिस्कस कयूं त इन खे साबित कीअं कजे त ही जेकी बि करप्शन थी रही आहे या इहा थी आहे त उनखे पाण वटि सबूत छा आहिनि, कीअं इन खे साबित करे सघिजे थो त ही मेरिट जी लताड़ थी आहे? असलम साईं, सवेरे जीअं इनाम शेख साहब ॻाल्हि कई त जॾहिं हिननि जे मथां मुसलसिल लगातार पोयनि एतिरनि सालनि खां वठी हिननि जो हर इम्तिहान चैलेंज थींदो रहियो आहे, हर इम्तिहान जे मथां आङुर खॼंदी रही आहे, त हिननि जे लाइ इहो बहितर न हो त हिन भेरे रुगो ही रिकॉर्ड तौर ते ॿुधाइनि हा त ही इम्तिहान असां वाइवास जेको थियो आहे उहो हीअं वरितो आहे, ही पंहिंजे पाण खे साफ़ करण जे लाइ, शफ़ाफ़ियत ॾेखारण जे लाइ को मिसाल तौर पेश कंदा। तरीक़े वारदात उहो साॻियो आहे जेको माज़ीअ में मूं जीअं तव्हांखे हवालो ॾेई कुझु केसिस जो रेफरेंस ॾेई ॿुधायो, तरीक़े वारदात अॼु ॾींहं ताईं बि उहो साॻियो आहे त उम्मीदवार लिखत जो इम्तिहान, उन लिखत जे तोड़े जो, ऐं लिखत जे इम्तिहान में बि वहिंवार कनि था, पर को ग़रीब जो ॿारु, को मिडिल क्लास जो ॿारु किथां को कुझु परसेंट जेकॾहिं पास थी बि वियो त वरी पोइ वाइवाज़ वारे वहिंवार में उहो किरी थो पए। वाइवाज़ उहो अॼु जो रिकॉर्ड कोन्हे। तव्हांखे ख़बर हूंदी त सिंध हाई कोर्ट जॾहिं लेक्चरर्स हिननि अपॉइंट पे कया त उन जे लाइ सिंध हाई कोर्ट हिननि खे हुकुम ॾिनो हो त जेका ज़बानी इम्तिहान अमी कंदो सो रिकॉर्डिंग करियो, उहो इन कैमरा रिकॉर्ड हुजणु खपे। जीअं इनाम शेख साहब ॻाल्हि कई त हुननि खां 43 मिंटनि जो इंटरव्यू थियो, पर हिननि अची पाण सिंध हाई कोर्ट में जेके असांजा केसनि जी हियरिंग दौरान अची ॿुधायो त असां घटि में घटि जेको ज़बानी इम्तिहान वाइवाज़ थिए थो उहो थिए थो वञी 5 मिंट, ऐं वधि में वधि थिए थो 20 मिंट। त कोर्ट हिननि खे चयो हो पंहिंजे फ़ैसिले में त तव्हां इहो 20 मिंट हार्ड डिस्क वठी हुन में रिकॉर्ड छो था करे छॾियो, त उहो रिकॉर्डिंग में पियो हुजे। जीअं तव्हां मार्कशीट जे लाइ अप्लाई कंदो आहे को बि उम्मीदवार यूनिवर्सिटीअ मां या बोर्ड मां कुझु चार्जिस फीस वठी हुनखे मार्कशीट मिलंदी आहे, तीअं तव्हां
जंहिं बि उम्मीदवार जो रिकॉर्ड था करियो उहो तव्हां वटि अचे, तव्हांखे 500 ऐं 1000 रुपए जो चालान जमा कराए तव्हां हुनजो ज़बानी इम्तिहान जेको वरितल आहे उहो रिकॉर्डिंग करे हुनखे ॾेई छॾियो। जेकॾहिं अहिड़ी सूरत थिए थी, एतिरी शफ़ाफ़ियत ही कनि हा त इन में त को हिन जे मथां आङुर कोन खणे हा। पर हींअर जेको तव्हां था चओ त रिकॉर्ड हिन जो प्रीवियस सॼो ॿुधाए थो पियो त हिन जो तरीक़ेकार कीअं रहियो आहे। हिन महिल जीअं मूं तव्हांखे सवेर चयो, हिकिड़ी नई ॻाल्हि जेका अहम थी आहे, ॾाढी जेका ख़तरनाक आहे, जेका असांजे सोचींदड़ माण्हू जेके दानिश्वर आहिनि उन्हनि खे सोचणु खपे। बदकिस्मतीअ सां अधु खां वधीक लॾो जेको आहे उहो इहो प्रचार थो करे त इहो जेको वहिंवार हले थो इन सिस्टम खे डिस्टर्ब न करियो, इन सिस्टम खे जीअं जो तीअं हलणु ॾियो। ऐं उहो मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इहे थिए थो त नौकिरी वठंदड़ बि सिंधी आहे, विकिरो कंदड़ बि सिंधी आहे। पर तव्हां कॾहिं सोचियो आहे त हीउ जेको असां सोसाइटी खे कहिड़े धुॿण में पिया मोकिलियूं, जो असां शुरूआत बिस्मिल्लाह करियूं था, बोर्ड मां 9 क्लास में पंहिंजे जेको ॿार दाख़िल थियो आहे उनजी मार्कूं पैसनि ते वठण खां पोइ वरी इंटर जूं मार्कूं पैसनि ते वठंदासीं, उन खां पोइ हाणे नौकिरी, ऐं नौकिरी वठी वरी असांजे समाज हाणे कल्चर जो हिसो इहो थी वियो आहे, सकाफ़त जो, सिंध जी सकाफ़त जो इहो हिसो थियो आहे त उहो पढ़ियो लिखियो माण्हू तव्हांजो या उनजा वालिदेन उहे ॿुधाइनि था फ़ख्रिया अंदाज़ में त हिन छोकिरे जी नौकिरी मूं 1.5 करोड़ भरे वरिती आहे। माना इहा ॻाल्हि को एब कोन्हे, इहो को आर कोन्हे। इहा जेका लगातार पोयनि 15 सालनि में हिननि जेको सिंध खे हिकिड़ो वापारु करे हलायो आहे, हिकिड़ी मार्केट आहे सिंध, जिते हर शइ विकिरो थिए थी, जिते रुगो ई नौकरियुनि खां, ग्रेड खां वेंदे, नौकरियुनि खां वेंदे, ज़मीनुनि खां वेंदे, पाणी खां वेंदे, बेट, एवरीथिंग, हर शइ जेका आहे ही हिकिड़ी अहिड़ी धुर जे हवाले थी विया आहियूं जंहिं मार्केट करे सिंध खे हिकिड़ो वणज वापार जो हिकिड़ो पंहिंजो मैदान ठाहे छॾियो आहे, जिन जो कमु इहो आहे जेको तसलसल सां एतिरो हलियो आहे जो हाणे असांजे कल्चर जो हिसो थी वियो आहे। जो चङा भला जेके तव्हांजे नज़र में हूंदा, सोशल मीडिया ते तव्हां ॻोल्हे ॾिसो, पढ़ी ॾिसो, चङा भला बिज़ाहिर जेके पढ़िया लिखिया माण्हू नज़र था अचनि, उहे बजाए इन ॻाल्हि जे जो इन ते तनक़ीद कनि त ही तव्हां नौजवाननि खां उन्हनि जा ख़्वाब पिया खसियो, ही तव्हां हुननि खां उमेद पिया खसियो। ही जेको सुबुह जो हितां तव्हां कॾहिं गुज़री ॾिसो त दाऊद कोटरा जी जेका लाइब्रेरी आहे कासमाबाद वारी, तव्हांखे किलोमीटर ताईं ॿार बीठल नज़र ईंदा आहिनि पंहिंजे वारे जे इंतज़ार में त गेट खुले त असीं अंदरि वञी ऐं पंहिंजो पढ़ूं ऐं महिनत करियूं। तव्हां उन्हनि ॿारनि जा ख़्वाब पिया क़तल करियो, उन्हनि जूं उमीदूं बि क़तल थियनि, उनजो असरु असांजे आईंदे ते कहिड़ो पवणो आहे। ऐं हीअ जेके दोस्त हींअर जेके पैसा भरे 1.25 करोड़ सां बिस्मिल्लाह ही 1.25 करोड़ भरे शुरू कंदा, इहे तव्हांखे पंहिंजूं जेके ख़िदमतूं आछींदा आवाम खे, उन खां त पाण चङे भले सम्झी सघूं था त कहिड़ियूं ख़िदमतूं आछींदा। ऐं इहे वेहंदा 30 सालनि ताईं, ऐं इन्हनि जूं वरी प्रोमोशन्स थींदा। इहे 17 ग्रेड जी अपॉइंटमेंट आहे, ईंदड़ 5-8 सालनि खां हिननि खे ग्रेड वधंदा, इहे मथे थी वेंदा, ऐं पोइ सिंध जी सूरत हाल कहिड़ी हूंदी उन खां पाण सभु वाक़ुफ़। बिल्कुलु सजाद साहब। इनाम शेख साहब, सजाद साहब जी इंतहाई अहम नुक़्तो आहे त कल्चर जो हिसो थींदो थो वञे मामिलो। स्कूल, हाई स्कूल, कॉलेज, उन ॿार खे मार्कूं वेंदे, एंट्री टेस्ट, मथां कमीशन, उन समूरनि में पैसो ॾोकड़ ॾियणु वठणु, वालदेननि जो बि माइंड ठहंदो थो वञे। त हाणे हिन में शफ़ाफ़ियत कीअं अचे? इहो जेको कल्चर जो हिसो थींदो थो वञे, समाज में तबाही थींदी थी वञे, इन मां असां निकिरी कीअं सघूं था? साईं ॾिसो न, तव्हां सोशल मीडिया ते ॿियनि हंधनि ते अलाए केतिरा नाला वरिता था वञनि सिंध पब्लिक सर्विस कमीशन जा। को चए थो इहे सिंध PP कमीशन, को चए थो सिंध पेमेंट कमीशन आहे। मतिलबु जेको बि हिकिड़ो ग़लति ऐं बुरा नाला थी सघनि था उहे हिन ते वरिता था वञनि। छो? भला इहा जेका फेडरल पब्लिक सर्विस कमीशन आहे उन जे बारे में अहिड़ियूं ॻाल्हियूं छो नथियूं थियनि? KP पब्लिक सर्विस कमीशन आहे, उन जे बारे में ॻाल्हियूं छो नथियूं कनि? हाणे कंहिंखे ख़बर कान्हे त जेको आहे सो ट्रेजरी में कहिड़ी ज़ात जा माण्हू, बाजारी केतिरा वेठा आहिनि, ॿिया माण्हू केतिरा वेठा आहिनि। सभिनी खे ख़बर आहे त हर डिपार्टमेंट में, फूड में वञो त जेके उते कहिड़ा माण्हू भर्ती था थियनि। आख़िर इन्हनि वटि कहिड़ी उहा हिकिड़ी कॉम्पिटेंस आहे ऐं कहिड़ी उन्हनि वटि सलाहियत आहे जंहिंजे बुनियाद ते ईअं हिकिड़ा ॼट ॼामोट भर्ती करे ऐं फिटो था कनि। त पहिरीं ॻाल्हि त हिन जे सिलेक्शन, मेंबरनि जे सिलेक्शन खे मयारी बणायो वञे। ऐं हिन में मां चवां थो अदालत इंटरफियरेंस करे, ऐं अदालत इहो न करे त प्रोसेस हाल्ट कयो। अदालत हिकिड़ा डायरेक्शन्स ॾेई छॾे फॉर एवर की भई ही शयूं आहिनि, इन्हनि ते मैंडेटरी आहे त अमल करायो वञे। त हिकु त उन्हनि जी कमी, ख़ुदि जेके मेंबर आहिनि उन्हनि जी सिलेक्शन सही थिए। नंबर 2 त इन कमीशन पंहिंजे जेको आहे सो फंक्शन खे ट्रांसपेरेंट करे।
पंहिंजे फंक्शनिंग खे ओपन करे माण्हुनि खे इनवाइट करे त अचो असांजे सिस्टम खे ॾिसो ऐं असांखे विज़िट कयो। ऐं नंबर 3, अॼुकल्ह कंप्यूटर जे दौर हिन ईरा में सुबुह जो तव्हां एग्ज़ाम था ॾियो दाख़िलाउनि जो, शाम जो जेके रिज़ल्ट्स तव्हांजे हुन ते वेबसाइट ते ओपन थी था अचनि, बाबा तव्हांजी दाख़िला थी। हे हलां 6 महीना 12 महीना 3 साल 4 साल जॾहिं कैंडिडेट खे गुज़ारे था वञे, कैंडिडेट जॾहिं विसारे था छॾनि तॾहिं ओचितो ख़बर थी पए फलाणो सिलेक्ट थी वियो। आख़िर इहा कहिड़ी वॾी जेका आहे सा ॻाल्हि आहे। नंबर 3, तव्हां ॾिसो था आम शिकायतूं आहिनि त जेके हिननि जा ख़ुदि पेपर आहिनि, क्वेश्चन पेपर, उन्हनि जो मयार जेको आहे हिकिड़ो अजीब आहे। यानी उन्हनि जा एॾा ॿाराणा 6 साल आहिनि, एतिरा ग़लति सुवाल आहिनि जो बार बार कैंडिडेट्स निशानदेही कंदा रहिया आहिनि। तंहिंजे करे इहो जेको पैनल आहे ऑफ पेपर सेटर्स, पैनल ऑफ एग्ज़ामिनर्स, इन खे बि मयारी बणायो वञे, जिन सुठी रेपुटेशन आहे उन्हनि खे हिन में आंदो वञे। ऐं अहम ॻाल्हि इहा आहे त पब्लिक जेका आहे सा इन ते पंहिंजी बेचैनी पधरी करे। हाणे वीचारा जेके कैंडिडेट्स आहिनि उन्हनि जा हिमायती आहिनि, उहे रुॻो रड़ियूं कंदा था वठनि इन्हनि जा पी माउ जा फोरम्स किथे आहिनि। सिविल सोसाइटी NGO जेके अरबे खरबे खाई चट करे चुकियूं आहिनि उहे किथे आहिनि। साईं मुंहिंजे खे चवां, जेके असांजा ब्यूरोक्रेट्स चवंदा आहिनि त भई असां सिंध जे ख़िदमत में तमामु बर्बाद थी विया आहियूं, उहे किथे आहिनि। जेका पीपुल्स पार्टी जंहिंखे 15 सालनि खां असां वोट था ॾियूं, उनजो सिंध जे मरण जीअण वारे मसइले ते कोतां गुज़िरियल जॾहिं खां हुकूमत उन्हनि जी ख़तमु थी आहे, उहो हिकिड़ो बयानु सिंध जे इंट्रस्ट ते ॾिसो था त उन्हनि बयानु ॾिनो हुजे, कंहिं वाक़े जी मुज़म्मत कई हुजे, कंहिं सुठे वाक़े खे एप्रिशिएट कयो हुजे। लॻे थो त हिननि जो ज़िंदगीअ में हिकिड़ो ई मक़सदु आहे त कीअं जॾहिं रूल कंदासीं तॾहिं भली असां खे तव्हां गारियूं ॾियो, घटि वधि चओ, असां नकु ॿोड़े उहो कमु कंदा रहंदासीं जेको कंदा आया आहियूं हींअर सॼी दुनिया खे। तंहिंजे करे इहे 3-4 क़दम सोसाइटीअ खे सख़्तु रिएक्ट करणु खपे। जी हा इनाम साहब, ऐं उन खां पोइ सही जी जी हाँ इनाम साहब बिल्कुलु ठीकु था चओ त सोसाइटीअ में खे उन में किरदारु अदा करणु घुरिजे। मीर साहब सॼी ॻाल्हि ॿोल इनाम साहब जी तव्हां ॿुधी रहिया त हिकु तरफ़ प्लानिंग सां रिथाबंदीअ सां अगरि हीअ समूरा मामला तय थियनि था ऐं सभु कुझु थी रहियो आहे, हिकु डिघी प्लानिंग सां थिए थो, उन में नौजवान जेको वकील आहे, बाशऊर माण्हू आहे, उहो उन में कीअं किरदारु अदा करे सघे थो, कीअं किरदारु अदा कंदो। ऐं ॿियो अदलिया आहे, अगरि हुकुम जारी बि करे थी त जेके हिकिड़ा ग़लति कमु कंदड़ माण्हू आहिनि उहे पंहिंजी प्लानिंग सां कमु करे बि वञनि था, त इन खे रोके कीअं सघिजे थो? ॾिसो असलम पहिरीं ॾिसो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन वटां इहा रिज़ल्ट ईअं छो आई, इन में तव्हां वेरी क्लियर आहे त पीपल्स पार्टी गवर्नमेंट वेंदे वेंदे इन्हनि सभिनी मेंबरनि जी सिलेक्शन कई जेके पब्लिक सर्विस कमीशन में वेठा आहिनि। आख़िरी महीने में वञी ग्रेड 4 ताईं हिननि नौकरियूं ॾिनियूं, विरायूं, पंहिंजनि माण्हुनि खे ख़बर पई बि त फलाणे तालुके में केतिरियूं नौकरियूं आयूं, फलाणे ॻोठ में केतिरियूं आयूं, फलाणनि माण्हुनि खे या फलाणी ज़ात वारनि खे नौकरियूं घणियूं आयूं। उन खां पोइ फ़ौरन हाणे ॾिसो अञा इंटरिम सेटअप आहे त हीअ रिज़ल्ट अची वई आहे हली। असां पंहिंजो जेको आहे इन मां उमेद रखूं त को पीपुल्स पार्टी जहिड़ी का तनज़ीम असांखे रेस्क्यू कंदी, कॾहिं बि कोन। उहे पाण सबबु आहिनि, इन बीमारीअ जो पाण सबबु आहिनि। उन्हनि इहा कबाहत विधी आहे, उन्हनि जा रखरायल मेंबर आहिनि, नतीजतन उन्हनि जे लीडर सां हर उन पास थींदड़ माण्हुनि जो फ़ोटो जेको आहे उनजो ज़ाहिर थो थिए। आउं सम्झां थो त इनखे इहो मामिलो हाईकोर्ट ज़रूरु वेंदो, सुप्रीम कोर्ट ताईं बि ज़रूरु वञे। डेफिनेटली उम्मीदवार जेको आहे उन मामले खे खणी वेंदा। असांजा दोस्त इंट्रस्टेड आहिनि उन में, असांजो बि उन में इंट्रस्ट आहे। पर इन सां गॾु गॾु मां इन ॻाल्हि सां इतफ़ाक़ कंदुसि जेका शेख इनाम साहब चवनि था, उहा इहा आहे त हाणे इन ते रेज़िस्टेंस अचणु घुरिजे, समाज उथी बीहे। हाणे वधीक इन ॻाल्हि खे बर्दाश्त न करणु खपे त को असांजे नौजवाननि जी जेके सॼो ॾींहुं पंहिंजो जेको आहे सो पंहिंजो या सॼी राति पढ़नि, अखियूं पंहिंजूं ॻाढ़ियूं कनि ऐं सुठा ख्वाब ॾिसनि पंहिंजे समाज लाइ, पंहिंजे ख़ानदान लाइ, असां उन्हनि जो फ्यूचर ईअं ई तहस नहस करणु ॾियूं इन्हनि करप्ट माण्हुनि ॾे जेके इहे विराहिनि। 4 मेंबरनि खे जेको आहे सो नौकरियूं, ऐं उन्हनि जे वॾेरनि जे चवण ते 10 नौकरियूं उन्हनि जे, त जंहिंजे चवण ते हिननि जी जेको आहे सिफ़ारिश थी आहे हली, ऐं जेको आहे टोटल मेरिट न थिए। इन जा ॾूर रस सिंधी समाज ते घणा पवंदा। पर इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे त MCAT में तव्हां हींअर जेकॾहिं ॾिसंदव त उहा वापसि पई थिए।
ईअं ही बि आउं सम्झां थो त वापसि थियणु खपे ऐं इनशाला यकीनन थींदी। ऐं ईअं ई हाणे पॉइंट आउट थिए थो, तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ो वाक़ियो ज़ाहिर थियो पंहिंजो बोर्ड में, नवाब शाह बोर्ड में, जिते हिकिड़े अहिड़े माण्हू खे नौजवान खे, छोकिरे खे जेको आहे त उन्हनि पोज़ीशन ॾेई छॾी, ख़बर पई त उन सॼे बोर्ड में एडमिशन ई कान्हे ऐं बिलोंग्स टू जेको आहे सो ज़रदारी हाउस, उहो सॼो उनखे छाकाणि जो रखरायल उन्हनि जा आहिनि, तंहिंजे करे उन्हनि खे जेको आहे ॾियणो आहे। आउं सम्झां थो त इहे सभु हाणे ॻाल्हियूं फोकस थियनि, सॼी सिंध उन ते उथी बीहे, उन ते पॉलिटिकल पार्टियूं उन ते ख़ुशूसन आउं सम्झां थो उहे इन ॻाल्हि खे हाणे वधीक बर्दाश्त न कनि। उन्हनि जो वॾे मां वॾो कंसर्न हुजणु घुरिजे त पीपल्स पार्टी जा रखरायल माण्हू उन्हनि इहा रिक्रूटमेंट ज़ाहिर कई आहे इंटरिम सेटअप में, ऐं इहा असरअंदाज़ थियण लाइ ईंदड़ इलेक्शन में उन्हनि लाइ असरअंदाज़ थींदड़ आहे, उन्हनि खे बि वॾे पैमाने ते आउं सम्झां थो इनखे रेज़िस्ट करणु खपे। बिल्कुलु मीर साहब। सुहेल मेमन साहब, वक़्तु बि पाण वटि घटि बचियो आहे, छा था तव्हां सम्झो त हाणे इन सूरत हाल में नाज़रीन सुहेल मेमन साहब जो राब्तो मुनक़ता थी वियो आहे, अहम डिस्कशन तव्हां ॿुधी रहिया हो अहम मामले ते। आख़िर में सजा साहब तव्हां ॾेई था अचूं त हाणे इनखे ईंदड़ लाइअमल छा हूंदो, कीअं तव्हां हिनखे इन मामले खे हैंडल कंदव? पंहिंजो असलम बस मां हिकिड़ी तजवीज़ जी हिन ॿ जुमला रुगो ॻाल्हाईंदुसि त हिन कमीशन खे हिकिड़ी लॉन्ग टर्म हिन जी बदउनवानीअ खे जाचण जे लाइ कमीशन जे मथां हिकिड़ी कमीशन क्रेडिबल माण्हुनि जी ठाही वञे, जेका गुज़िरियल 30 सालनि 40 खां हिननि जा जेके क्राइम्स आहिनि उन्हनि खे एग्ज़ामिन करे ऐं पंहिंजो सिफ़ारिशात ॾे। ॿियो त जेको हे मौजूदा कमीशन जो आहे सिलसिलो, इनखे फौरी तौर ते कैंसिल करे ऐं क्रेडिबल माण्हुनि खे आंदो वञे ऐं हिननि मां जेके कैंडिडेट्स मां जेके जिन जे बारे में एतिराज़ात आया आहिनि उन्हनि खे पेश कयो वञे कंहिं फोरम जे आॾो ते, ताकी उन्हनि जी जेका असां मयार चेक थी सघे। जे चंद 5 माण्हू बि जेकॾहिं जिन ते मीडिया में एतिराज़ आहिनि उन्हनि खे पेश कयो कंहिं सहाफ़िन, अदीबनि ऐं सीनियर ब्यूरोक्रेट्स हिननि जे पैनल जे साम्हूं, त जीअं दुनिया खे ख़बर पए त हिन जो मयार छा आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। सजा साहब लास्ट कमेंट तव्हांजा, त हाणे ही मामले खे कीअं तव्हां अदालत में खणी था वञो या हिनखे कीअं तव्हां ॾिसो था हाणे हैंडल कंदव? ॾिसो, मुख़्तलिफ़ हंधनि तां इहो मामिलो एड्रेस थियणु घुरिजे। ऐं मुतफ़िक़ थींदुसि इनाम साहब वारी ॻाल्हि ऐं मीर वारी ॻाल्हि ते, त हिन ते अवाम जो रद्देमल अचणु घुरिजे। जेके मुतासिर थिया आहिनि, जेके मुतासिर न रुॻो उम्मीदवार पर हुननि जो ख़ानदान अॻिते अचे, उन्हनि जी आवाज़ उथे, सियासी पार्टियूं जेके आहिनि मोबिलाइज़ कनि माण्हुनि खे, त हिकु दफ़ो हिन जे ख़िलाफ़ु एतिरी मुज़ाहमत थिए जो हाणे इहो एंड थियणु खपे। दिस इज़ इनफ नाउ। बाक़ी जेको अदालती फोरम आहे उन ते आऊं आहियां, ॿिया खोड़ सारा दोस्त वकील आहिनि जिन पंहिंजूं ख़िदमतूं आछियूं आहिनि, त उहे मदद कंदा। उहो अदालती प्लेटफॉर्म बि पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, पर उन सां गॾोगॾु हीउ असांजे हिकिड़ो रुॻो ही लीगल को मसइलो ऐं लीगलिटी जो मामिलो कोन्हे को, ही हिकिड़ो समाजी लीगल मामिलो रुॻो न आहे पर सॼे समाज जो ही मामिलो आहे। वॾी महिरबानी सजा साहब, तव्हां वक़्तु ॾिनो। इनाम साहब तव्हांजी महिरबानी, सुहेल मेमन साहब, मीर साहब तव्हां स्टूडियो वक़्तु ॾिनो, तव्हां सभिनी जी महिरबानी। नाज़रीन, अहम इशूअ ते असां डिस्कशन कई आहे, इंतिहाई संजीदा मामिलो, समूरनि सुञाण धुरियुनि हिते असांजे पैनल पिणु हिन ते ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे, मुतालबो बि करे रहियो आहे त हिन समूरे प्रोसेस खे शफ़ाफ़ बणायो वञे। शफ़ाफ़ बणायो वञे त जेको पोरियत आहे, जेको असांजो ॿारु आहे, जेको महिनत करे थो, उहो इम्तिहान ॾे ऐं पंहिंजा फ़र्ज़ सरअंजाम हिते डिपार्टमेंट्स में वञी ॾे, मेरिट जी लताड़ न थिए, करप्शन खे रोकियो वञे, जालसासी खे रोकियो वञे, बदनवानियुनि खे रोकियो वञे, तॾहिं जेके असांजा कमीशन्स आहिनि उन ते माण्हुनि जो एतबार, उन ते साख माण्हूअ जी ऐं उन ते ट्रस्ट माण्हुनि जो क़ाइमु रहंदो। न त ॿी सूरत में सभु माण्हू सरापा एहतजाज आहिनि, अदालत में वञण जो ऐलान पिणु थियो आहे। हाणे ॾिसिजे त हिन म्यूनिसिपल ऑफिसर्स ऐं ॿियनि जेके नतीजा आया आहिनि उन ते कहिड़ा त अदालत उन ते नोटिस थी वठे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।